नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं मिरपुखास में ताज़ो वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में जेको आहे वाध कई वई आहे। उन अघनि जे वाध खां पोइ जेको आहे मिरपुखास समेत सॼी सिंध में जेको सरापा एहतिजाज बणियल आहिनि। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिर्फ़ु पेट्रोल जे क़ीमत ऐं डीज़ल जे क़ीमतनि जे इज़ाफ़े खां पोइ जेको आहे रोज़मर्रा जे शयुनि में त हूअं ई वाधारो थी चुको आहे। लेकिन आबादगारनि सां जेको ज़ुल्म आहे उहो ट्रैक्टर जेको आहे हींअर 500 खां मथे जेको लीटर डीज़ल कयो वियो आहे। उहो आबादगार जेको तबिको आहे उहो हेठियों तबिको उनखे जेको आहे पंहिंजे फसल जी पोखाईअ जो जेको रेट आहे उहो त मुनासिबु नथो मिले। लेकिन उन खां पोइ जेको ट्रैक्टरनि जी खेड़ी आहे, कीण आहे ऐं ॿिज भाण जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे वधायूं वियूं आहिनि। ऐं जेको रेट आहे कणिक जो रेट आहे, वॾप जो रेट आहे, उहो मुनासिबु न मिली रहियो आहे। जिते आबादगारनि खे सिधो सओ नुक़सानु आहे त ॿिए तरफ़ जेको ग़रीब पोरियत तबिको आहे उहो सख़्तु परेशानी मां गुज़री रहियो आहे। अचो त उन हवाले सां हितां जे रिवायतुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। तबाही करे हेॾी आहे पाकिस्तान नून लीग जेका बि हुकूमत आहे बर्बाद थी करे। इन खां त पहिरीं इमरान ख़ान जी हुकूमत सही जेको पेट्रोल डीज़ल रेट माना जेके न लेवल ते हुआ। हींअर LPG गैस ॾिसंदे ही पंहिंजो ॾिसंदे लाइन वारो गैस ॾिसंदे पेट्रोल ॾिसंदे राति जे पैर में 130-135 रुपया हिननि चाढ़ियो आहे। 200 रुपया डीज़ल चाढ़ियो अथनि। अॼु ज़रे घटि 450-500 ते रसियो पेट्रोल। माना बर्बादी करे पाकिस्तान में तबाही थी। आम माण्हू जेको तमामु परेशान आहे। फसलनि खे त कुझु मिले ई कोन थो, ज़मीनदार खे त कुझु मिले ई कोन थो। भाड़ महांगा 12-15 रुपए हिकिड़ी DAP ऐं कणिक जो रेट छा रखियो अथनि 3000-3200 रुपया। छा करे ज़मीनदार परेशान है, तमामु परेशान है। महंगाई जैसे कि आप देख रहे हैं काफी ज्यादा हो गई है। जो बेसिक चीजें हैं वो नॉर्मल इंसान की कुव्वत खरीद से बाहर हो चुकी हैं। सही है, तो मुल्क तो तकरीबन एटलीस्ट खत्म हो गया है, कुछ बचा तो है नहीं मुल्क के अंदर। कराची से मैं भी पहुंचा हूँ, हमारा जो बस का टिकट था वो 1000 रुपये था, वो 1400 हो गया। और वो 1400 भी मालिक की मेहरबानी है। वो मालिक बहुत अच्छा है जिसने 1400 किया, वरना उसका होना चाहिए था 1800। वो अपने खसारे के अंदर वो चला रहा है। हमारे को अगर जूते मारे जाए तो हम जूते खाने के लिए भी लाइन में लगेंगे। सही, हम लोग बेसिकली इंफरादी सोच रखने वाले खुदगर्ज कौम है कि हम अपना बना लें, अपना घर बना लें, अपना घर सही कर लें। आज उसी सोच ने पूरे मुल्क को गरक कर दिया। स्टूडेंट नेशनल सेंटर ते पढ़ंदा आहियूं, ॾाढो पेट्रोल महांगो थी वियो। हाणे असांखे बि ॾाढी मुश्किल पई थिए पेट्रोल जे करे। हाणे असां बि चऊं था जेको असां पंहिंजा क्लासिस वग़ैरह बंदि करे छॾियूं, ऑफ करे छॾियूं। असांखे वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। हिकु त पेट्रोल बि महांगो थी वियो आहे। बसि असांजो चवणु आहे त भई असां ते जेको कुझु नॉर्मली रखिजो। असां स्टूडेंट माण्हू आहियूं। हाणे 1000 रुपए में 2 लीटर मिलियो आहे असांखे। हैदराबाद वञूं पिया, अॻे त हैदराबाद में 1000 रुपए में वापसि अची वेंदा, हाणे अलाह करे पहुचूं 1000 रुपए में। असां ग़रीब माण्हू, मिस्किन माण्हू, 700-800 ते दिहाड़ी वारे कमाइण वारा माण्हू, ही हाणे 400 टे हलंदो त पोइ असांखे कम कीअं हलंदा। मानी चुकड़ी असांखे कोन मिलंदो। इहो इंसाफ़ कयो, महिरबानी कयो। असां हथ था जोड़ूं, गवर्नमेंट थोरो असां ते रहम कयो। ग़रीब माण्हू आहियूं, मिस्किन आहियूं। ॾाढो महांगाई थी वई आहे, का शइ पूरी नथी पए। सर ख़र्चो बकाया आहे। गाॾी बीहारियूं था, छा कयूं सर। असां ट्रांसपोर्टर लाइ ज़ुल्म आहे। गवर्नमेंट खे इन ॻाल्हि ते सोचणु घुरिजे। असांजो जिते इन रूट हैदराबाद आहे उते डीज़ल सड़ंदो, असांजो पेट्रोल सड़ंदो 2200 रुपये, उते सड़े 4500 रुपये। जिते असांजो टूर हूंदो 400 रुपया, हींअर उते 800 रुपया आहे। महांगाई तव्हां पाण ॾिसो न, उन में असां ट्रांसपोर्टरनि जो कहिड़ो वॾो आहे। गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे। अगरि जे असां 50-100 किरायो वधायूं था त उहो असां पंहिंजे तेल जी लिमिट पूरी रखण जे लाइ वधायूं था। असां को आवाम खे लूटियूं कोन था। ये अवाम जे मथां जेको ज़ुल्म आहे, असां ड्राइवरनि जे मथां ज़ुल्म आहे। असांजी दिहाड़ी छा आहे 1000 रुपया। असां सुबुह खां करे राति ताईं 24 कलाक हिन गाॾी जे पाबंद रहूं था। असांखे छा थो मिले 1000 रुपया। 1000 रुपये में हिन दौर में छा थो थिए। हीउ सॼो ज़ुल्म गवर्नमेंट लाइ वठी आहे। पेट्रोल रातो राति में सुबुह जो भराए 300 रुपया आहे, शाम जो भराए 500 रुपया पेट्रोल लॻो पियो आहे। इन ॻाल्हि खे केरु मुंहुं ॾींदो। असांजो डीज़ल वधी वियो, असांजो बाबा भरतो बि असांजो उहो ई आहे। असां पाण परेशान आहियूं, असांजे घर में पूरी कोन थी थिए। असां हिकिड़ा बाराड़ी जा माण्हू आहियूं। असां लाइ ज़ुल्म आहे हाणे तो। हाणे छा करूं, किथे वञूं। न कराची जो किरायो हींअर कोन वधियो आहे न। बसि उहो अल्लाह पूरी करे थो। हाल फ़िलहाल तो हलूं पिया। जॾहिं मालिक लाहे छॾंदा असां हलिया वेंदासीं घर में, छा करूं। कैमरामैन असद कोसो सां गॾु तालिब शहर, मेहरान TV न्यूज़, मिरपुखास।